नाज़रीन, एक महीनो अॻु कराची जे गुलशन मेमार मां खंबे गुम कयल गौस प्रवासी पोरियत माजिद ओगाही जी बाज़ियाबी लाइ बस स्टैंड वटि अलामती बुख हड़ताल कई वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बरकत भयो। जी बरकत जी, एक महीनो अॻु में गौसपुर शहर जो रहवासी आहे माजिद ओगाही, जेको कराची में जेको आहे पोरियो कंदो हो, पोरियो करे जेको आहे वापसि वञे पियो गुलशन मेमार वारे इलाइक़े मां जेको आहे नकाब पोश अणॼातल माण्हुनि खेसि खणी खंबे जेको आहे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां अॼु गौसपुर में सियासी समाजी तंज़ीम जे कारकुननि ऐं माजिद ओगाही जे वारसनि पारां अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे वरिती आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। माजिद ओगाही कराची जे गुलशन मेमार वारे इलाइक़े में होटल ते मज़दूरी कंदो हुयो। हिकु महीनो अॻु वो राति जो 10:30 वॻे मज़दूरी कंदे वापसि घर वञी रहियो हुयो। मज़दूरी खां फारिग थी घर वञी रहियो हुयो त कार सवार निकाब पोश जेके माजिद ओगाही खे खणी करे गुम करे छॾियऊं। उतां उन जे वारसनि जो का त थाणे ते बि इतला ॾिनो, पुलिस को बि जो का त उन सां ताउन न करे रही आहे। ऐं असीं मुसलसिल कराची समेत सॼी सिंध में सरापा एहतजाज आहियूं। माजिद ओगाही जी बाज़ियाबी लाइ असीं हर दर दायो आहे, पर किथां बि असांजो तदारुक न आहे थियो। रोज़ घर में मातम लॻो पियो आहे, रोज़ उनजो परेशान लॻा पिया आहिनि, मज़दूरी तां वांदा लॻा पिया आहिनि। उनजे माजिद जी बजट रुक में अञा ताईं जेको आहे त उनजो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। असीं मुतालबो कयूं था त माजिद खे आज़ादु कयो वञे, जीअं असांजी कबीले में असांजे घर मां जेको आहे त बेचैनी ख़तमु कई वञे। कंहिंसां काई दुश्मनी न आहे असांजी। असांजो पोरियो कंदो हुयो ऐं मज़दूरी कंदो होटल ते। असां कंहिंसां दुश्मनी न आहे। असां अपील था कयूं असांखे वापसि कयो वञे माजिद ओगाही। माजिद ओगाही रात जो होटल में मज़दूरी कंदे मोटियो आयो। इहा असांखे का बि ख़बर न आहे त उनखे केरु खणी वियो आहे नी। असीं उन खां बाद में जॾहिं माजिद मोबाइल बंदि थी उन खां बाद में असीं फ़ौरन असां उते थाणे ते वियासीं। उन्हनि असांखे पुलिस असांजो कोई NC वग़ैरह बि कोन दाख़िल करे पियो। उन खां बाद में असीं एहतिजाज जो दाइरो वसी कयोसीं ऐं माजिद सां पुलिस जो को बि सहकार कोन्हे, न को माजिद जी फैमिली सां पुलिस जो सहकार आहे, न को असांखे पुलिस को ख़ातिर खां अहिड़ी का ॻाल्हि ॿुधाई आहे। उनजो कंहिं बि तंज़ीम सां को बि वास्तो न आहे। हू हिकु शागिर्द आहे ऐं हुनजा घर वारा ॾाढा परेशान आहिनि ऐं असां चऊं था त इहा बेचैनी जेकी घर वारनि में आहे उहा ख़तमु कई वञे। असांखे नौजवान जल्द खां जल्द वापसि ॾे वञे। पोरियत माजिद ओगाही खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ सियासी समाजी धुरनि ऐं ओगाही बिरादरी पारां बस स्टैंड वटि जेको आहे अलामती बुख हड़ताल कैंप कई आहे। उन हवाले सां अवां जेको आहे अलामती बुख हड़ताल कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त माजिद ओगाही हिकु पोरियो कंदो हो होटल ते, जेको उहो पोरियो करे होटल खां वापसि घर ॾांहुं वञी रहियो हो त अणॼातल माण्हू निकाब पोश जेको आहे उनखे ज़बरदस्ती कार में विहारे जेको आहे गुम करे छॾियो आहे।